बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजी सीरा ज़ुल्फ़िकार लिसत यूट्यूब चैनल मां पंहिंजे हिन वीलॉग खे शुरू करण खां पहिरीं मां तव्हांखे हिन किताब जो थोरो चहिरो ॾेखारणु चाहियां थो। हीअ आहे सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 एंड रूल्स, यानी सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ रूल्स 2020। ही कानून जेको आहे 2020 में सिंध गवर्नमेंट नाफ़िज़ कयो। जेको पुराणो कानून हो 1925 जो कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 1925 ऐं रूल्स जेके 27 हुआ 1927 जा, उन्हनि खे रिपील करे यानी ख़तमु करे उन जी जॻह ते ही नओं कानून आंदो। हिन में अक्सर करे उहे साॻियूं शयूं आहिनि जेके पुराणे कानून में हुयूं, लेकिन उन जा जेको सेक्शन्स वग़ैरह जे हवाले सां कुझु तब्दीली आहे। लेकिन जेकी ॿ टे शयूं आहिनि मुख़्तसरन, उहे मां पंहिंजे प्रीवियस व्लॉग्स में ज़िक्र करे चुको आहियां त सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 ऐं रूल्स 2020 जे हवाले सां जीअं स्पेशल कोड आहे, स्पेशल कोड कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे हवाले सां ठही वई आहे, इस्टेब्लिश थियल आहे, इहा हिकिड़ी नई शइ आहे। उनखां अलावा इलेक्शन जो माहौल ॾिनल आहे त साल जे अंदरि जे 1/3 जी बॉडी जेका आहे उहा इलेक्शन थींदी। उनखां अलावा ऑडिट वग़ैरह जेके बि आहिनि उहे सभु केतिरे हद ताईं यानी 2/3 जी अक्सर सां जेका आहे जनरल बॉडी उहा 1/3 जी अक्सर सां जेकर मेंबर अची का कंप्लेन दाख़िल कंदा उनजी इंटरटेन थींदी। बाक़ी कंहिं मेंबर जी 1-2-3 मेंबर अची सोसाइटी जे ख़िलाफ़ु का एप्लीकेशन ॾियनि, उनजी कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 रूल्स जे मूजिबि इंटरटेन न थींदी, यानी उन्हनि खे मेजॉरिटी कान्हे का। उहे रूल्स ऐं रेगुलेशन जेके 55 जेका रजिस्ट्रार इंक्वायरी ओपन कंदो सुओ मोटो कंदो, पर जेकर सुओ मोटो नथो इंक्वायरी करे ऐं जेकर रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ जेका आहे सिंध आहे उहो जेकर कंहिं एप्लीकेशन कंहिं मेंबर जे कंप्लेन ते का इंक्वायरी करणु चाहींदो त 1/3 मेंबर्स हुजनि या मैनेजमेंट जा जेके मेंबर हुजनि जेके मेजॉरिटी में कमेटी जे अंदरि, उहे कंप्लेन करे सघंदा। या रजिस्ट्रार पाण सुओ मोटो सम्झे त हिन सोसाइटी जे अंदरि करप्ट प्रैक्टिस जे हवाले सां या करप्शन जे हवाले सां हिकु सिलसिलो शुरू आहे या उनजी ऑडिट या इंक्वायरी जे हवाले सां कोई थियणु खपे, त रजिस्ट्रार 55 सेक्शन ॾिनल आहे सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट 2020 जे हवाले सां। इहे आहिनि मुख़्तसरन ॻाल्हियूं त हैदराबाद ज़िले जे अंदरि जेको आहे जंहिं मेंबर जी का मेंबरशिप आहे उनखे प्लाट आहे त उहो उन ई ज़िले जे अंदरि यानी हैदराबाद जे अंदरि, या कॾहिं कराची में जेकॾहिं कंहिं मेंबर खे कंहिं सोसाइटी में प्लाट आहे त उन हैदराबाद कराची सूबे जे अंदरि ज़िले जे अंदरि ऐं या जेकर मिसाल सखर ज़िलो आहे उन में कंहिं मेंबर खे को प्लाट अलाट थियल आहे त उहो उन ज़िले में यानी सखर ज़िले जे अंदरि वरी क्लेम नथो करे सघे। कंहिं सोसाइटी जेका उन ज़िले में उहा वाक़ई आहे रजिस्टर आहे त उन में डबल जेका क्लेम नथो करे सघे त मूंखे हिन प्लाट हुन सोसाइटी जे अंदरि ॿिए सोसाइटी जे अंदरि आहे प्लाट ऐं जेको आहे सो हाणे इन ई ज़िले जे अंदरि मूंखे वरी प्लाट मिले। इहे आहिनि कानूनी पेचीदगियूं या कानूनी शयूं जेके हिन सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट 2020 में ॾिनल आहिनि। लेकिन हिकु नई शइ आहे जेका हिन एक्ट जे अंदरि ख़ामोश आहे, जेका कानूनी पॉइंट आहे ऐं जेका अहम पॉइंट आहे उन शइ ते नज़र रखंदासीं। उहा इहा ई आहे त सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट 2020 जे अंदरि अगरि जेकॾहिं को कंहिं सोसाइटी जो को शख़्स मेंबर आहे, मिसाल जे तौर ते मां कंहिंजो मेंबर आहियां, मूं वटि मेंबरशिप आहे, मूं वटि 5 शेयर्स आहिनि मेंबरशिप जे हवाले सां, लेकिन मां पंहिंजे प्लॉट जी अलाटमेंट खां पहिरियों मां वफ़ात करे वञा, या जेकर उहो मेंबर जंहिं वटि 5 शेयर्स आहिनि उहो पंहिंजे प्लाट जी अलाटमेंट खां पहिरियों उहो वफ़ात करे चुको हुजे, छा उन जे नाले ते उहो प्लाट यानी या उन जे नाले ते का प्लाट जी अलाटमेंट थी सघे थी, या उन जा पोयां जेके प्रीवियस मेंबर्स हूंदा या जेके वारस हूंदा छा उहे चवंदा असांजो वाल साहब या असांजो वॾो जेको उहो तव्हांजी सोसाइटी जो मेंबर हुयो, हाणे जेको प्लाट आहे उहो अलाट असांखे करे छॾियो। त इहो वॾो सुवालु आहे त छा उहो मौल माण्हू जेको मरी वियो, मां जी मेंबरशिप छॾे वियो, छा उन वफ़ात सां गॾोगॾु उनजी मेंबरशिप दफ़न थी वेंदी, या उहा मेंबरशिप बाक़ी आहे ऐं उहो क्लेम करे सघंदा उन वारस त असांखे प्लाट ॾियो प्लाट जी अलाटमेंट जे हवाले सां। त इहो वॾो सुवालु आहे जेको कानूनी तौर ते हिन सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट जे अंदरि ख़ामोश आहे। लेकिन मुंहिंजी राय जे मूजिबि, मुंहिंजी नाक़िस ॼाण जे मूजिबि मां सम्झां थो त जंहिं हद ताईं जेकॾहिं को शख़्स मेंबर आहे कंहिं सोसाइटी जो ऐं उनखे प्लॉट अलाट थियल न आहे, ही इज़ ओनली जस्ट अ मेंबर ऑफ द सोसाइटी 5 शेयर्स जे हवाले सां, त कानून जी जेको आहे उहा हाई कोर्ट हैदराबाद जी हिकिड़ी पिटीशन आहे, उनजो ऑर्डर आहे 384 2016 में उहा पिटीशन दाख़िल थी। हैदराबाद डबल बेंच ऑर्डर कयो त जंहिं माण्हूअ खे उहो उन में जेको आहे सो डिपार्टमेंट यानी सेक्रेटरी कोऑपरेटिव सोसाइटी जेका आहे उहा रिपोर्ट जमा कराई, उन में पंहिंजे रिकमेंडेशन ॾिनियूं त जंहिं माण्हूअ खे प्लाट न आहे उनखे वोट ॾियण जो बि हक़ कोन्हे को, यानी उहो बाइंडिंग आहे उन सभिनी सोसाइटीज़ जे हवाले सां। छाजे करे त हिकु सोसाइटी जे लाइ उहा साॻी डायरेक्शन ॾिनल आहे, त इन करे सभिनी
घणनि सोसाइटीज़ ते उहा पाबंद आहे त जेकर कंहिं मेंबर खे जस्ट ही द मेंबर ऑफ द सोसाइटी, हिनखे 5 शेयर्स, ही हैज़ नो प्लाट, हिनखे को प्लाट कोन्हे को, त ही वोट में या इलेक्शन में कॉन्टेस्ट करे नथो सघे, ही इज़ ओनली मेंबर ऑफ द सोसाइटी। इन हवाले सां जेकर ज़िक्र कजे त मुंहिंजी राय जे मूजिबि जेकर को शख़्स सिर्फ़ु ख़ाली मेंबर आहे, 5 शेयर्स आहिनि ऐं उहो वफ़ात करे वियो आहे, यानी हिन दुनिया मां हुनजी जेका आहे सा हलियो वियो आहे, डेथ थी वई आहे, हुनजी मौत थी वई, वाक़ई थी वई आहे, त उहो ई शख़्स, उहो माण्हू जेको वफ़ात थी वियो आहे, त उन सां गॾोगॾु हुनजी उहा मेंबरशिप जेका आहे दफ़न थी वेंदी, उहा ख़तमु थींदी, उनजो चैप्टर क्लोज़ थी वेंदो। लीगल एयर्स उनजा जेके सक्सेसर्स हूंदा उहो उन मेंबरशिप जे हवाले सां पंहिंजे प्लाट जी क्लेम नथा करे सघनि। इहो कानूननि, मां सम्झां थो इख़लाक़नि कानूननि कंहिं बि तरीक़े सां उनजी कानून इजाज़त नथो ॾिए त मेंबर जेके आहिनि उनजा वार्स मेंबर ई हुयो, उनजी मेंबरशिप ख़तमु थी वई, उनजी जॻह ते हाणे नई मेंबरशिप ईंदी, उहो जेकर जहिड़ो हूंदो त उहो पंहिंजी प्लॉट जी क्लेम जे हवाले सां कुरंदादी या जेको कानूनी प्लाट जी अलॉटमेंट सां उहो वाज़े हुजे, तरीक़ेकार हुजे उन सोसाइटी जो, लेकिन जेतिरे क़दुरु मां सम्झां थो त उनजी कंहिं बि तरीक़े सां मेंबरशिप जे उन ख़ाली मेंबरशिप जे हवाले सां उनजा पोयां सक्सेसर्स प्लाट जी अलॉटमेंट जे हवाले सां क्लेम नथा करे सघनि। हीउ तमामु वॾो कानूनी सुवाल आहे। इन में मां सम्झां थो त जेके बि सिंध जूं कोऑपरेटिव सोसाइटीज़ आहिनि, सिर्फ़ु जस्ट मेंबर जेका आहे ऐं उहो उनजा वारस जेके आहिनि, चवंदा असांजो वाल साहब तव्हांजी सोसाइटी मेंबर हुयो, लेकिन प्लाट अलॉट थियल कोन हुयो, हाणे असांखे प्लाट अलॉट करे ॾियो, असां मेंबर आहियूं। छाजे करे त मेंबरशिप सिर्फ़ु वारसनि खे ट्रांसफ़र थी सघे थी ऐं उहे जेके वारस क्लेम करे सघंदा उन सूरत में जॾहिं उन्हनि जे उन फोतीअ खे को प्लाट अलॉट थियल हुजे, छाकाणि त प्रॉपर्टी ट्रांसफ़र थींदी। शेयर्स जेके सोसाइटी जा आहिनि, जेके कोऑपरेटिव सोसाइटी जा शेयर्स आहिनि, उहा प्रॉपर्टी न आहे, उहा ट्रांसफरेबल आहे कान, सेलेबल कान्हे का। जॾहिं उहा ई ट्रांसफरेबल या सेलेबल न आहे या गिफ्ट थियण जे हवाले सां न आहे या सेल ॾीड नथी सघे, त मां सम्झां थो त क़ानूनी तौर ते कंहिं तरीक़े सां क्लेम करणु उन्हनि वारसनि जो गैर क़ानूनी ग़लति हूंदो। उमेदु कयां थो त तव्हांखे अॼु असांजो ज़रूरु ई व्लॉग पसंदि आयो हूंदो। अलाह ताला कंहिं नए ॾींहं ते वरी कंहिं नए मौज़ूअ सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।